रूपलो कोल्ही अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावत ऐं वेढ़ कंदड़ सिंध जे क़ौमी सूर में शहीद रूपले कोल्हीअ नगर पारकर खां 15 किलोमीटर उत्तर ओभर तरफ़ ॻोठ कुंभारीअ में 1818 ईस्वी धारे जनम वरितो। संदसि पीउ जो नालो शामतू, पर कुझु लिखड़नि में शांतू कूल्ही ऐं सामत सिंह जी कूल्ही बि लिखियलु आहे ऐं माउ जो नालो केसरबाई हो। अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़े करण खां पोइ थर ऐं पारकर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे इंतिज़ामी हवाले सां हैदराबाद सां मिलाए छॾियो। रयत ऐं मक़ामी हाकमनि मां किन खे दबाव सां ऐं किन खे लालचुनि ज़रिए ज़ेर करण लॻा, पर पारकर जे सोढनि ऐं कोल्हियुनि अंग्रेज़ी राज खे न क़बूलियो ऐं कंहिं बि क़िस्म जी टैक्स ॾियण खां इनकार करे छॾियो। सोढनि पंहिंजी आज़ाद ऐं ख़ुदमुख़्तार हैसियत खे बहाल रखियो। अंग्रेज़नि खेनि आण मञाइण ऐं मथनि इंतिज़ामी हुकुम नाफ़िज़ करण जी हर मुमकिन कोशिश कई। अंग्रेज़ रेज़िडेंट्स जनरल मुख़्तलिफ़ टैक्सनि जी वसूलीअ लाइ ॾियो मल खे मुख़्तियारकार करे नगर पार कर मोकिलियो, पर सोढा, कूल्ही ऐं खोसा पंहिंजे होड़ ते बरक़रार रहिया। पारकर जो बहादुर इंसान रूपलो कोल्ही बि पंहिंजे साथियुनि समेत वीरावाह जे राणे लाधो सिंह ऐं संदसि पुट उदय सिंह सां गॾिजी धरतीअ जे बचाव ख़ातिर संभरी बीठो। 1843 ईस्वीअ खां 1859 ईस्वीअ ताईं अंग्रेज़ सोढनि ऐं संदसि साथारी कोल्हियुनि खे ज़ेर न करे सघिया। 15 अप्रैल 1859 ईस्वीअ ते रूपले कोल्हीअ जी अॻवानी में अंग्रेज़नि ख़िलाफ़ वॾी बग़ावत शुरू कई वई। कोल्हियुनि अंग्रेज़ी कैंप ते हमला कया, ख़ज़ाना लुटिया, सरकारी आफ़ीसुनि खे बाहियूं ॾिनियूं, जंहिंमें अंग्रेज़ जनरल जॉर्ज बोथ तरूट जी फ़ौज जो वॾो नुक़सानु थियो ऐं उदय सिंह जे ओचिते हमले सबबि अंग्रेज़ जनरल उतां फ़रार थी पूरणवाह जे ॻोठ में लाधे मेघवाड़ जे घर में जानवरनि जे वाड़े में वञी लिकियो, जितां खेसि लाधे मेघवाड़ ऐं भोॾेसर जे ठकुरनि राति जो उठ ते विहारे हैदराबाद रवानो कयो। उन ई रीति सोढनि ऐं कोल्हियुनि उदय सिंह ऐं रूपले कोल्हीअ जी अॻवानी में नगर पारकर ते ॿीहर कब्ज़ो करे वरितो। राणनि ऐं कोल्हियुनि जी सोभ ऐं जशन खे ॾिसी ॾेसां ॾांहुं भॼी वियल अंग्रेज़ी फ़ौज ॿीहर गॾु थी नगर पारकर शहर खां ॾखण तरफ़ राणासर तलाव वटि खेमा अची खोड़िया ऐं नगर पारकर ते हमले जी तयारी करण लॻी। हैदराबाद मां जनरल त्रोट कराची जे कर्नल सां मिली अहमदाबाद ऐं ॾेसा मां आयल ताज़े फ़ौजी जथे सां गॾिजी नगर पारकर ते हमिलो करे ॾिनो। हुन शदीद हमले में सवें कूल्ही ऐं सोढा वतन तां घोरजी विया। वीरावाह जो राणो लाधो सिंह गिरफ़्तार थी वियो। रूपलो ऐं संदसि साथी कारूंझर में मोर्चा ठाहे वेही रहिया। ही वज मिलंदे ई अंग्रेज़नि जी आफ़ीसुनि ते हमला कंदा हुआ ऐं वरी कारूंझर में लिकी वेंदा हुआ। राणनि जनरल तरूट जी काफ़ी ॻोल्हा कई, पर हू हथु अची न सघियो। हुननि किन अंग्रेज़ सिपाहियुनि खे मारे छॾियो। उन ते ॾमरिजी फ़ौज नगर पारकर जे उत्तर तरफ़ राणनि ऐं कोल्हियुनि ख़िलाफ़ वॾो हमिलो कयो, पर नाकाम रहिया। राणा ऐं कोल्ही कारूंझर में मोर्चा बंदि हुआ। अंग्रेज़ जॾहिं पंहिंजा क़दम पूरी रीति ॼमाए न सघिया त तंग थी किन गदारनि खे वॾियूं रक़मूं ॾेई पाण सां मिलायो, जिन अंग्रेज़नि लाइ जासूसी कई। उन्हनि में साणधरे मंदिर जो पुॼारी हंसपुरी ॿाओ, कासबे जो रहाकू सेठ महाविचे लोहाणो ऐं ॿिया शामिल हुआ। उन्हनि जे ॾस ते साड़धरे वाट ते क़ाइमु खूह तां पाणी भरींदे रूपले कोल्हीअ खे गिरफ़्तार कयो वियो। क़ैद दौरान रूपले ते सख़्तु तशदुद कयो वियो। हथनि जी आङुरियुनि ते कपह जूं वटियूं ठाहे बाहि ॾिनी वई। तरह तरह जा अज़ाब ॾिना विया, पर रूपले न आण मञी ऐं न ई पंहिंजे लिकियल साथियुनि जो ॾसु ॾिनो। उन दौरान रूपले जी ज़ाल मीनावतीअ खे घुरायो वियो त जीअं हू रूपले जी हालत ॾिसी रूपले खे बग़ावत तां हथु खणण ते मजबूर करे, पर मीनावतीअ रूपले खे चयो त रूपला, जे तूं धरतीअ ऐं क़ौम सां गद्दारी कई त मूंखे माण्हू मेहणा ॾींदा। तूं अन्याउ ख़िलाफ़ वतन लाइ सिर ॾेई सरहो थी जा, उन सां आउं बहादुर जी बेवा सॾाए फ़ख्र सां जी सघंदसि। ॿिए तरफ़ रूपले जी साथियुनि जूं कारूंझर में कारवायूं जारी रहियूं। पारकर जे हिन अज़ीम सूर्य रूपले कोल्हीअ खे 22 आगस्ट 1859 ईस्वीअ जी राति 8 वॻे गोड़धरो नए जे किनारे ते बीठल ॿॿर जे वण में टंगे बिना कंहिं केस हलाइण जे सरियाम फाही ॾिनी वई। रूपले जी शहादत खां पोइ बि संदसि साथी विढ़ंदा रहिया। गदारनि खे अंग्रेज़नि जागीरूं ॾिनियूं। राणे करण सिंह खे उमरकोट जे किले में फाहीअ चाढ़ियो वियो। रूपले ऐं संदसि साथियुनि खे गिरफ़्तार कराईंदड़ अंग्रेज़नि जे जासूस हंसपुरी ॿाओ खे कारूंझर वेझो, महाविजय लोहाणी खे कासबे जे वेझो ऐं जनरल तरूट खे पनाह ॾींदड़ लाधे मेघवाड़ खे पूरणवाह वेझो जागीरूं इनाम तौर ॾिनियूं वयूं। अमर रूपले कोल्हीअ जी औलाद मां के घर अॼु बि कुंभारीअ में रहनि था।
जिते रूपले जे घर जा निशान अञा मौजूदु आहिनि।